कराची पुलिस लाइसेंस ब्रांच जा 6 करोड़ 35 लख रुपया खणी वेंदड़ 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि वटां 5 करोड़ 31 लख रुपया हथ कया विया आहिनि। एसएसपी कोरंगी हसन सरदार नियाज़ी हथ कयल रक़म सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 19 सेप्टेम्बर ते लाइसेंस ब्रांच कोरंगी मां ड्राइवर ज़ोहेब ऐं संदसि साथी जवाबदार कैश सां भरियल वेन काहे फरार थी विया हुआ। पुलिस मौजूब 4 जवाबदारनि खे पंजाब ऐं केपी में छापा हणी गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में ड्राइवर ज़ोहेब जो भाउ हामिद, अताउल्ला रहमान ऐं इरफान बि शामिल हो। मुख्य जवाबदार ड्राइवर ज़ोहेब अञा गिरफ़्तार न थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।